नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर बठोरो जे ॻोठनि दाली दल, माली दल, जुमो दल ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि जो ओलिया लाल शाह बुखारी जे क़ब्रिस्तान ते बाअसरनि पारां कब्ज़ो करण ऐं क़ब्रुनि जी बेहुरमती करे क़ब्रिस्तान खे मुस्मार करे माल जा वाड़ा लॻाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत मीरपुर बठोरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इहा रिपोर्ट असां सां शेयर कई आहे शहीद बिल्किस चांडियो ऑर्गेनाइज़ेशन जे ज़िले सिजावल जे कोआर्डिनेटर लाल बख्श जतोई। इन मौक़े ते ॻोठाणनि अलाह चयो दल, पीर मंज़ूर शाह, ओलिया जो ख़लीफ़ो आचार दल, ईदू दल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ओलिया लाल शाह जे तारीख़ी क़ब्रिस्तान ते बाअसरनि कब्ज़ो कयो आहे। क़ब्रिस्तान मथां ट्रैक्टर हलाए क़ब्रिस्तान खे मुस्मार करे छॾियो आहे ऐं क़ब्रिस्तान जी बेहुरमती कई पई वञे। हिननि चयो त कब्ज़ो कंदड़ बाअसर माण्हुनि पारां हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। ॻोठाणनि चयो त क़ब्रुनि मां लाशुनि जा ढांचा बि निकिरण लॻा आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर माण्हुनि क़ब्रिस्तान में माल जा वथाण ठाहे छॾिया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। मुज़ाहिरीन चयो त असांजे 4 ॻोठनि जो इहो वाहिद अबाणो ॻोठ आहे जिते असांजा अबा ॾाॾा दफ़न थियल आहिनि, जॾहिं त केर बि हिननि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार न आहे। हिननि हुकूमत सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सिजावल मैडम सोहाई अज़ीज़ टालपुर खां फौरी नोटिस वठी तारीख़ी क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़ाली कराइण जो मुतालबो कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं क़ब्रिस्तान तां फौरी कब्ज़ो ख़ाली न करायो त सख़्त एहतजाज सां गॾोगॾु मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कई वेंदी।